चार जेके आहिनि बाल ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ ऐं संन्यास। चार ये जेके विश्व में अमेरिका में ये सराया विया आहिनि, कंहिंमें बि कान्हनि। असांजे हिंदू धर्म में इहे चार आहिनि, ॿियो कंहिंमें बि कान्हनि। सभिनी उनखे यहूदियुनि त ख़ासि करे सारायो आहे। भाई इहे जेके चार आहिनि, पहिरियों बाल ब्रह्मचर्य, इनखे ही ब्रह्मचर्य आहे। पहिरियों बाल ब्रह्मचर्य 25 साले ताईं तूं सिख। जेतिरो बि स्वाध्याय हुजे, अध्ययन हुजे, जेतिरो बि ॿार 25 साल पूरो हिकिड़ो कंप्यूटर में जीअं न फीड कबो आहे, जेको कढ निकिरी ईंदो आहे। हे कंप्यूटर में तव्हां मां त ॾिसां थो कंप्यूटर हिकु कल्प वृक्ष आहे। हे कल्प वृक्ष में न चवंदा आहिनि की हे मिली वञे त उहो अची वेंदो आहे। तीअं ई कंप्यूटर में जेको विझेसि असली मां तीअं मज़ो ईंदो आहे। जेको बि कुझु न ईंदो आहे असां चवंदासीं भाई हे खपे, फटाफट अची थो वञे। वाह, हे त बिना भॻवान जो ॿियो पुटु आहे। मिंट में मोबाइल में जेको घुरीसि अचे थो, नथो अचे। मीनिंग ऑफ हे, मीनिंग ऑफ माना, मीनिंग ऑफ मम्मी लिखी ॾींदी तुंहिंजी माउ, मीनिंग ऑफ फादर लिखी ॾींदी तुंहिंजो पीउ। जेको चईसि डॉक्टर चइसि, चाहे सन चईसि, कुझु बि चईसि, सभिनि जी मीनिंग निकिरी थी अचे। कुझु बि घुरीसि, हाणे नॉलेज मां हाणे ज़मानो त छा बढ़िया अची वियो, सभिनी खे नॉलेज ईंदो थो वञे, ॿारनि खे असां खां वधीक। अॻे असां पंहिंजी हलाईंदा हुआसीं। हिकिड़ो पुराणे ज़माने में हिकिड़ो पंहिंजे ॿार खे खणी करे शाम जो ईअं वेठो हुयो, ईअं बढ़िया पहाड़ ते वेठो, पंहिंजो ईअं मुछनि खे मरोट ॿुधे मां सिज ओॾी महिल लहे पियो। चए पियो मां हीअ चाहियां त हिन सिज खे लाहे ॾेखारे। ॿार पुछी सिज खे कीअं लाहींदे? लाहे थो। हाणे अंग्रेजी पढ़ियल लिखियल हुया, सिज लही पियो, चएसि तो गो डाउन, गो डाउन, गो डाउन। सिज लही वियो। अरे ॿार जी मुंहिंजो पप्पा। वरी पुट वरी थोड़ी देर खां चयसि अब निकाल के दिखाओ। ये नहीं निकलेगा। अरे होशियारी तो ॾेखारे। ॿार खे घणा माण्हू वॾा वरी पंहिंजे ॾेखारींदा आहिनि। चएसि तो बेटे 2 आम थे, एक खाया मैंने, दूसरा दिया उसको, तो कितना हुआ? 1 और 2 जी 3। जी कैसे हुआ? चेस ॿ पोइ जोड़े वॾो हुन हिकु पोइ करेसि। चएसि पोइ इहो हुआ 3, असां आहियूं 3 ऐं 2 हुया अंब, त टिनी में कीअं इहे विरायासीं? पोइ वरी चयईंसि ईअं हाणे हीअं कर, हिकु खाधो मां, हिकु खाधो माणे, हाणे टियों खाइजांइ तूं। हुयो ई कान। मतिलबु घणी होशियारियूं ॾेखारींदा हुआ, पर हाणे ॿार खे होशियारी न ॾेखारजे। हाणे ॿार ॾाढा होशियार। हिकिड़ो पीउ पोइ चए पोइ इम्पॉसिबल, छा न थी सघंदो आहे दुनिया में। पंहिंजी ज़ाल खे पुछेसि, केॾी महिल हिकु नंढड़ो ॿारु सुबुह जो बुर्श पियो करे, उहो इम्पॉसिबल, छा न थी सघंदो आहे, सभु थी सघंदो आहे। अची करे पंहिंजे पीउ खे हिकिड़ी पेस्ट जी तीक पूरी निकल हुई। चएसि तो पापा इसमें पेस्ट डाल के दिखाओ। मगज़ चएसि तो पेस्ट मां कढी आहे त हाणे पई ई कान थी। तूं चई तो इम्पॉसिबल, क्या नहीं हो सकता? चई हिन में हाणे विझी ॾेखार। मतिलबु ॿारनि सां ई कॾहिं बहस कयो त ॿार वरी अहिड़ो मुझाए छॾीसीं। हिकिड़ो वरी संत हुयो, उहो खणी बीठो चिमिनी, ॿारु खणी बीठो ऐं ॿार खे ईअं अचे करे ऐं चएसि तो पियो हे चिमिनी ॿारे ॾेखार। ॿारईंसि, चएसि काथों आई? हाणे ॿार पुछे चएसि काथां आई? ज्योति काथां आई? ॿार बि छा कयईं, ऐं हिकदमि जल्दी सां चिनी वठी फूके छॾे। अब बताओ, तुम बताओ गई कहाँ? अॼु जा ॿार बिना काॾो न काॾे पहुची विया आहिनि। हे सॼो कमाल थी कंप्यूटर जो।
ॿारनि खे असां खां वधीक ज्ञान आहे। अञा मां सम्झां थो ये अॻिते ज़मानो जेको माण्हू चवनि था घोर कलयुग आहे, हाणे सतयुग आहे। असली हाणे पहिरियों हुयो कलयुग, हाणे सतयुग आहे। मुंहिंजी दृष्टि सां ॾिसो, पंहिंजी दृष्टि ॻाल्हायो। जेके रूढ़ीवादी वाह वाह छा था ॻाल्हियूं कयो, हाणे त घोर कलयुग आहे। छाजो कलयुग आहे? पुराणे में वठियल में अखियुनि मां पाणी निकिरी थी। हिकिड़े खे त चयोमांसि बहस को करे, चयो अॻे सुठो। मां अखियूं ॿूटे मां अहिड़ो त भॻवान खे प्रार्थना कयां पियो। घणे साल जो आहे? चई 60 साल जा। मां हाणे प्रार्थना थो कयां चई तूं अॻे सुठो न थी। हा मां अखियूं ॿूटियूं। मां चाहियां थो भॻवान हाणे हिनखे अहिड़ो करीसि, ॿार करीसि, वरी खां हिनखे 60 साल जीआरीसि। जेको हे पहिरियों जियो आहे हाणे हिनखे वरी जीआरीसि। क़बूल थी? अखियूं ॿूटे करे ठीक न सभु अखियूं ॿूटे करे ॾिसो, सभु अखियूं ॿूटे करे ॾिसो। न तव्हां सोचो त अॻे सुठो, अॻे तव्हां 60 साल 70 साल कीअं उमिरि गुज़ारी आहे? छा अॼु तव्हां राजा मायूं छा लॻी मालकिन, न त माई छा वञे काई इज़त ई कान्हे माई जी। कीअं थींदी माई? गारियूं गंद कढंदा। अॼु माई ॾिसां त फंटास्टिक लॻी पई, हेॾी स्वतंत्र, गाॾी हलाए थी, कंप्यूटर हलाए थी, पढ़े थी, लिखे थी। अॻे छा हुयो माई? पहिरियों दर्जो पढ़ाए करे ॿाहिरि ई न कढंदा। अॼु ज़ाइफ़ां काॾे जो काॾे पहुची विया। पहिरियों आए दिन असली ब्रह्म हाणे थी। आए दिन तव्हां अतीत में ॾिसो 3000 सालनि में 5000 भेरा युद्ध थी चुको आहे। त युद्ध केरु कंदा? मायूं कंदियूं छा? केरु कंदा? मर्द युद्ध कंदा हुया, मरंदा। भैया माई बेवकूफ़ अगले ज़माने जी। मां त हुनजी हिस्ट्री पढ़ी करे ॿुधी करे मां त चरी हुई, अकुल अंधी। छा कंदी? मुड़ुस खे आरती कंदी हुअसि, धर्म युद्ध ते वञ। धर्म अंधी मरंदी। धर्म युद्ध काई धर्म थींदी आहे? कहिड़ी बि युद्ध हुजे धर्म थींदी आहे? अधर्म। उहा वरी चरी हुनखे ईअं करे वञ। हाणे कोई चए पंहिंजी ज़ाल खे मां वञा थो युद्ध ते, चवंदी पहिरियों चवे युद्ध ते मरे न मरां मां, ॿार काॾे न वञे थो युद्ध ते। हाणे हुन ॾींदसि पहिरियों हिते पुॼ मूंसां वञी थो युद्ध ते। ऐं अॻे वीचारियूं आरती खणी करे वञ थी युद्ध, ऐं सेखारींदियूं मुड़ुस खे। सम्झंदी न हुयूं, बेवकूफ़ हुई। मरंदा हुया मर्द, उहा विधवा थी ग़लति विकिजंदी माई। बिल्कुलु मां कूड़ चवां, तव्हां अतीत में वञी ॾिसो। चाहे त्रेता में चाहे द्वापर, स्त्री विकिजंदी, गुलाम थी करे पेट त खपे सभिनी खे। पोइ बीह रहंदी हुते बाज़ारि ख़रीद, रोटी टुकर। मुड़ुसु मरी वियो, पंहिंजो जवान ॿार मरी वियो युद्ध में, माई हुआ गुलाम थी करे वेंदी घरनि में। ग़लति थींदो, ॾाढो ग़लति। तव्हां चओ था अॻे सुठो हुयो, हाणे सुठो आहे। हिकिड़ो गानो ईंदो आहे, मूंखे ग़लति लॻंदो आहे। रामचंद्र कहे सियासी, ऐसा कलयुग आएगा, हंस चुगेगा दाना घुन का, कौआ मोती खाएगा। गलत। कौआ कभी मोती खाएगा ही नहीं, हंस कभी घुन खाएगा ही नहीं। चाहे मर जाएगा, हंस मोती ही खाएगा, कौआ गंदगी खाएगा। कौआ खाएगा मोती नहीं खाएगा। कौआ कौआ ही है, हंस ही है। मां त ॾिसां थो हाणे जेको कलयुग आहे ॾाढो सुठो। अञा बियो हे शूटिंग हले वती, असां हुजूं न हुजूं, पर हे हूंदो ई। असांजा ॿार ॾिसंदा, ॿार खिलंदा ई
चवंदा ही अॻे असांजा वॾा छा कंदा हुआ, जंहिंमहिल इन्हनि जा खेल ॾिसंदा, इन्हनि जा अतीत, इन्हनि जा इहे पढ़ंदा, चवंदा ये क्या करते थे, सिगरेट पीते थे, धुआं अंदर धुआं बाहर, धुआं अंदर धुआं बाहर, ये क्या है। और डॉक्टर खुद उनको कहते आप सिगरेट न पियो, कैंसर हो जाएगा। ये इसने ये पढ़ी करे खिलंदा बाहर। डॉक्टर उनको खुद कहता था सिगरेट पीना स्वास्थ्य के लिए हानिकारक है, और पैकेट में भी लिखा हुआ था, फिर भी लोग पीते थे। क्या करते थे, धुआं अंदर धुआं बाहर। रेलगाड़ी थे क्या ये ॿार चवंदो, जैसे नंढड़ा ॿार अहिड़ा होशियार थींदे खिलंदे थे, ये क्या करते थे। और जो डॉक्टर कहते थे मरीजों को, वो खुद भी पीते थे। ये कैसे बेवकूफ थे। देखिए सिगरेट है वही बात में गुटखो ये जो कैसा है बाहर आने के निकल क्या करते थे, कुचू कुचू बाहर के एड़ी सफाई होती हो तो ही छापा करी हो तो गुरड़ो दा कढन पिया, मुंह खून दा कढन के नहीं उल्टी दा कर पिया। ये बात में ये लगो पिया ठहे असांजा ॿार खिलंदो, और नंढड़नि ॿारनि खे खणी करे तव्हां इहे खाओ था, शर्म आहे भाई, पाप चओ। ये नंढड़े ॿार के हथ में खणी करे माण्हू सिगरेट पिए थो, गुटको खाए थो। अॼु जो ॿार एॾो एॾो सुंदर, एॾो सुठो, मां असली ब्रह्म ॿार, हुनजे साम्हूं तूं गुटको खाए थो। मां जो गुटको छॾिजी वियो, मां बि खाधो आहे पहिरियों, मां बि बेवकूफ़ी कई आहे, कूड़ न करे मां साल खाधो। हिकु भेरो मां स्टेशन ते हुयुमि, मां गुटको खाधो, हिनखे थिया हूंदा मां 28 साल। गुटको मुंहिंजे वात में, ऐं मां ट्रेन में चढ़ां पियो त कंहिं माईअ मूंखे ॿार, मां ॿार न वरितोमांसि, मुंहिंजे वात में गुटको हुयो। ट्रेन हली त मूंखे एॾो अंदरि ठेस पहुती, मां नंढड़े ॿार खे मां कश में न खयोमांसि। हाणे एतिरो त ज्ञान हुयो, ॿार भॻवानु आहे। मां ही गंदो गुटको खाधो, ऐं ओॾीमहिल मां गुरी कई वॉश बेसिन ते, गाॾी बीहिजी वई आहे, ॿाहिरि लही आयमि, मां इहे न त बीठी सभु करे ॿार खे वठी मां भागी पातीमांसि। मूंखे पोइ मज़ो आयो, मूंखे आनंद आयो, मां न खयो ॿार खे। पोइ मूंखे प्रकृतिअ साथ ॾिनो, जो मुंहिंजी ट्रेन बीहिजी वई। उहा ॻाल्हि मूंखे विसरंदी ई कान्हे का, मां इहे छा मां गंद खाधो, न ॿार खे प्यारु न करे सघियो। ॿार हिकु असांजो भॻवानु आहे। ॿार छा, ॿार हिकु शुद्ध ब्रह्मा, जंहिं ॿार खे अञा मन न आयो आहे, महत्वाकांक्षा न आई आहे, प्रतिद्वंदता न आई अथसि, वो असां सेखारींदा आहियूं प्रतिद्वंदता, सबसे अव्वल आना, सबसे असां पोइ असां कूड़ सेखारींदा आहियूं ॿार खे। ॿार नंढड़ो जंहिंखे इहे ॻाल्हियूं होशियारियूं न आहिनि, हिकु ब्रह्म थी, जेको नन्हा फ़रिश्ता जो हिकिड़ो गीत हुयो, मां कड़ी चवां उहो, बच्चे में है भगवान, बच्चे में है रहमान, बच्चा जीसस की शान, ये तो बच्चा है महान, जग में बच्चा है महान। मंदिर मस्जिद और गिरजे में जिसका नूर समाया, जिसका नूर समाया, एक नन्ही सी जान में छुप कर वो अपने घर आया, वो अपने घर आया। पापी मन को पावन करती इसकी हर मुस्कान, भी तो बच्चा है महान, जग में बच्चा है। वो बात जंहिंमें महत्वाकांक्षा
प्रतिद्वंदता नहीं आहे। मां ब्रह्म थी जेकी मां ब्रह्म जी कथा अॼु खई आहे, सच्चो ब्रह्म वो ॿार जीसस चयो भी आहे, मेरे प्रभु के राज में वही पहुंचेगा जो बच्चे जैसा विनम्र होगा। एड़ो ही मानू और इहो ही जेको मानू पहिरियों 25 साल पूरो ब्रह्मचर्य इनके चइबो आहे जेको 25 साल में ॿार सभु सिखे गुरुअ जी ज्ञान। अॻे त गुरुकुल में वेंदा हुआ, सच्चो ब्रह्मचर्य उहे हुयो। वो ॿार सिखंदा हुया, सभु सिखी करे पंहिंजो पूरो उनमो जेकी बि सुविधा आहे ऐं शिक्षण कंदा हुया 25 साल। 25 साले खां पोइ वरी परीक्षण, वो शिक्षण वरी 25 गृहस्थ जा 25 खां 50 ताईं वरी वो परीक्षण, उनजी परीक्षा जेको मां इहो सिखियुमि, जेको इहो मां सभु कयो, हाणे 25 साले खां 50 साले ताईं पूरो फुल गृहस्थ आश्रम कमाल गृहस्थ में वञ। 50 खां पोइ वरी 75 ताईं हाणे उमिरि आई। पहिरियों औसत उमिरि हुई 35 या 37 साल। मुंहिंजा पहिरें जा आंकड़ा आहिनि, पहिरियों जा आंकड़ा मुंहिंजा इहे आहिनि। मां इहे सॼा अनुभव ईअं कया। असांजो काको तराइण महिल तव्हां ॾिसंदव केॾो बुज़ुर्ग हुयो, कुल 64 साले में उन्हनि छॾे छॾियो। 64 साल। अॼु 70 साल जा ॾिसां तो छोकिरा बीठा आहिनि, 70 साल जा छोकिरा। हाणे उमिरि जो आहे तका जो हाणे औसत उमिरि वधी आहे। पहिरियों औसत उमिरि घटि हुई, 35 या 37 साल पूरे हिंदुस्तान जी उमिरि हुई। हाणे उमिरि ॾिसां तो वधी आहे। हाणे 70 साल जो, 75 साल जो, 80 साल जो गाॾियूं थो हलाए, 85 साल जो। ऐं अॻे पुराणो सुम्हियो पियो हूंदे खट 60, 50, 70 साल। तव्हां वॾा ॾिसो घणनि सालनि जा। हाणे उमिरि जो तकाज़ो आहे, हाणे उमिरि थोरो वधी आहे। त ज़मानो पहिरियों खां हाणे ऐं ॿार इहो 25 पहिरियों ब्रह्मचर्य, पोइ 25 खां 50 ताईं गृहस्थाश्रम। इन में सिख वरी 25 खां 50 ताईं वरी इनखे वरी अनुभव कर। जेको तूं सिखी आयो आहे वरी घर गृहस्थ में वञ। घर गृहस्थ जो अनुभव मां जंहिं कयो आहे सही उनखे ख़बर पवंदी। घर गृहस्थ जो करिणो आहे अनुभव। शादी कई थी उनजो अनुभव कर 50 ताईं। 50 खां पोइ चइबो आहे रहो घरनि में, घर में घर न आहे छॾिणो, घर में रहणो आहे। बाक़ी तुंहिंजो मुंहुं जेको आहे वणनि में इन करे थो चवां, हाणे असांजा नंढा तुंहिंजे ॿारनि खे ॿार थी वेंदा 50 साले ताईं। तुंहिंजी खेचल बंदि। हाणे ईअं न त मां कुझु न कर दुकान ते न वञ, मां ईअं नथो चवां। दुकान ते वञो, बागडोर पंहिंजे ॿारनि खे ॾे। हाणे तव्हां कयो, हा तव्हांखां पुछिणो आहे, कुझु नथो अचेव सम्झ में, पोइ असांखां पुछो। बाक़ी तव्हां पंहिंजे ऐं अॼु ॿार सुठा आहिनि, असांखां वधीक मैनेजमेंट था कनि, असांखां वधीक गारंटी थो ॾियां, असांखां वधीक मैनेजमेंट था कनि ॿार। सभु ॻाल्हि पढ़ियल लिखियल आहिनि, सभु में मैनेजमेंट बढ़िया, मस्तु कीअं धंधो हलाइजे, कीअं। वरी 50 खां पोइ उनखे भागदौड़ ॾे, सभु उहो करे। ऐं वरी तुंहिंजो रहो घर में, मुंहुं वणनि में। असली ब्रह्मचर्य फलजंदे, न त तूं वरी पोइ माण्हू 50 खां पोइ धकियालोसी। हीअं न कयो थी, हीअं न कयो थी, मूंखां मोकिलाए नथो वञे, पेरे नथो पई वञे, हीअं नथो करे वञे, हीअं नथो करे वञे। इहो छा आहे? बसि करे वेही रहो।
करे तुझी नुंहुं करे तुंहिंजो पुटु करे तुंहिंजो पोटो आहे त अञा तूं हुन में दखियानुसी थो करे पोइ वणंदे ई कान पोइ वरी न वणंदे पोइ वरी चवंदे ॿार ख़राबु आहिनि ॿार ख़राबु न आहिनि दखियानुसी न कर हुननि खे फुल स्वतंत्रता ॾे हाणे तव्हां कमायो ऐं उन्हनि खे ख़ुशी बि थींदी पर उते बि टुक 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 पोइ चवंदा इहे साहिबु तंहिंखां वञी वेही किथे ॿुढा आश्रम में वेही उहो सुठो ऐं खोड़ वीचारा हली विया माउ पीउ ॿुढा आश्रम में कया आहिनि माण्हुनि सां मिली आहिनि वॾनि वॾनि घरनि जा पोइ चवनि था की असांजे पुटनि कढी छॾियो कढी न छॾियो आहे तूं ग़लति कयो आहे परिणाम इहो छो थियो थी तूं अगरि अंब पोखिया त अंब मिलाई आहे न पोखियो थी निमो आस कई थी अंब जी हीअ कीअं थींदी हुनजो पुटु लख रुपियो ॾिए थो डोनेशन थो ॾिए ₹1,00,000 ऐं महीने जो सो बि हुनखे चवांसि थो भेण पंहिंजे माउ पीउ जो ₹1,00,000 त तूं वॾे ॾे इहो ॾींहुं सुठो आहे पर मां हेॾे न बिल्कुलु मूंखे चई न दखियानुसी आहे ॾाढी हुननि जो मन पियो थो हले सॼो ॾींहुं था ॻाल्हाइनि सॼो ॾींहुं वरी असांखे टुक मां जाई थो चए पोइ माण्हू चवंदा आहिनि ॿार ख़राबु आहिनि ॿार छो ख़राबु आहिनि ॿार ख़राबु न आहिनि तव्हां ग़लति था ग़लति न कर 50 खां पोइ हुनखे स्वतंत्रता ॾे उहो करे जेतिरो हुनजी ऊर्जा आहे हुनखे ताक़त आहे करे तूं हाणे रहो घर में तुंहिंजा ॿार कर बढ़िया ॿार कमाइनि उन्हनि जी हले असांखां पुछनि ऐं जंहिंखे स्वतंत्रता तूं ॾींदे तोखे मिलंदी और तूं स्वतंत्र कंदे त तूं बि स्वतंत्र थींदे हिते दुनिया जो नियम आहे जो बोएगा सो पाएगा जेको बोईंदे सो पाईंदे तेरा किया आगे आएगा सुख दुख है क्या फल कर्मों जैसी करनी वैसी